टंडो मोहम्मद ख़ान इशफाक हुसैन को पाम सिंध हाई कोर्ट बार जे चूंडनि लाइ वर्क तेज़ थी वियो आहे। ज्वाइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लगारी पंहिंजो वर्क तेज़ कंदे मीर प्रखास टंडो लिहार बार जे दोस्तनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मीर प्रखास बार जे सीनियर एडवोकेट ऐं साबिक़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़हीरुद्दीन एस लगारी, सीनियर एडवोकेट दोस्त मोहम्मद कोलाची, मीर प्रखास बार जे सदर एडवोकेट शौकत अली रहमो, एडवोकेट मसूद अहमद लगारी, एडवोकेट सिकंदर अली कोलाची, एडवोकेट तलोक चंद ऐं जन्हे त डिस्ट्रिक्ट बार टंडो लिहार जे एडवोकेट मोहम्मद यासिन लगारी, एडवोकेट मोहम्मद शरीफ सेहतो, एडवोकेट मुख्तार अहमद जरवार, एडवोकेट इमरान अली बोजदार, एडवोकेट अली रज़ा नोतकानी, एडवोकेट अब्दुल अजीज़ हकड़ो, एडवोकेट गुलाम नबी हकड़ो, एडवोकेट अनवर अली ब्रोही, एडवोकेट मोहम्मद असलम सोलंगी, एडवोकेट माशूक अली रिंद ऐं ॿियनि वकीलनि पारां ज्वाइंट सेक्रेटरी जो उम्मीदवार एडवोकेट GM लगारी जे मुकम्मल हिमायत जो ऐलान कयो वियो। उन मौक़े ते ज्वाइंट सेक्रेटरी जो उम्मीदवार एडवोकेट GM लगारी ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट बार जी चूंडनि में दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई सां हिसो वरितो आहे। दोस्तनि जे साथ सां ई कामयाबी माणींदसि, दोस्ती मुंहिंजी हिमत आहिनि।